STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सुञाणप कार्ड जो शर्त ख़त्म करे डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। मटियारी में मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त डिजिटल आदमशुमारी सिंधी क़ौम सां धोखो आहे। गैर कानूनी तरीक़े सां सिंध में तरसियल अफ़गानियुनि, ब्राह्मण ऐं ॿियनि धाड़ेलनि खे मुस्तक़िल शहरी जी हैसियत ॾियणु क़बूल न आहे। अस्सलाम वालेकुम जी, मैं ताजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।